अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ मूसा अलैहिस्सलाम ते संदसि क़ौम जे कुछ नौजवाननि खां सवाइ फ़िरऔन ऐं संदनि सरदारनि जे डप खां त मता खेल मुसीबत में न मुब्तला कनि। कंहिं बि ईमान न आंदो ऐं तहक़ीक़ फ़िरऔन उन मुल्क में दबदबे वारो यानी सरकश ऐं हठीलो हो ऐं बेशक हू बेकस ऐं बेवाहनि खे सताइण ऐं इज़ाइण में वाक़ई हद औरांगीदड़नि मां हो। ऐं मूसा अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे त उन ते ई भरोसो करियो। जेकॾहिं तव्हां सचपच दिल सां मञण वारा ऐं फरमाबरदार मुसलमान आहियो। पोइ उन्हनि यकदम चयो त असां अल्लाह ते भरोसो कयो ऐं ए असांजा पालणहार, असांखे ज़ालिमनि जी क़ौम लाइ आज़माइश न बणाए, यानी असांखे काफ़िरनि जे इज़ाइण सां न परख ऐं असांखे पंहिंजी रहमत यानी बाज फज़ल ऐं करम सां काफ़िरनि जी क़ौम खां निजात ॾे। ऐं असां मूसा अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ खे वही कयो त पंहिंजी क़ौम लाइ मिस्र में कुछ घर ठाहियो, छाकाणि त उहे काफ़िरनि जे कहर खां ख़ाइफ़ हुआ ऐं पंहिंजनि घरनि खे क़िबलो यानी इबादत गाह बणायो ऐं हर हाल में निमाज़ क़ाइम कयो ऐं ईमान वारनि यानी फरमाबरदारनि खे ए मूसा अलैहिस्सलाम कामयाबी जी बशारत ॾेई छॾ। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त ए असांजा पालणहार, बेशक तूं फ़िरऔन ऐं संदसि सरदारनि खे हिन दुनिया जी ज़िंदगीअ में ज़ेब ऐं ज़ीनत यानी ऐश जे सामान ऐं माल मताउ सां नवाज़ियो आहे त जीअं ए असांजा रब हू तुंहिंजी राह खां माण्हुनि खे थेड़े छॾी। ए असांजा रब संदन माल मताउ खे नास कर ऐं संदन दिलनि खे अहिड़ो सख़्त कर यानी अहिड़ी मोहर हण त जीअं हू ईमान ई न आणे जेसी ताईं दर्दनाक अज़ाब न पसंदि। अल्लाह फरमायो त यकीनन तव्हां ॿिन्ही जी दुआ क़बूल कई वई, पोइ तव्हां ॿई साबित क़दम रहिजो ऐं जिन खे इल्म या ॼाण न आहे उन्हनि जी राह जी हरगिज़ पैरवी न कजो। ऐं असां बनी इसराइल खे समुंड मां पार लंघायो। पोइ फ़िरऔन ऐं संदसि लश्कर सरकशी ऐं ॾाढ करण लाइ वॾे ज़ालिमाणे अंदाज़ में संदन कढ लॻो तांजो हू पंहिंजी फ़ौज समेत ॿुॾण लॻो त बेइख्तियार चवण लॻो त ईमान आंदम, बेशक उन रब खां सवाइ ॿियो को बि मअबूद न आहे। मूं उन ते ईमान आंदो जंहिं ते बनी इसराइल ईमान आंदो आहे ऐं आऊं हाणे मुसलमाननि यानी मञंदड़नि ताबेदारनि मां आहियां। चयो वियुसि त हाणे थो ईमान आणी जॾहिं त तूं हिन खां अॻु नाफ़रमाननि मां हुई, फसाद बर्पा कंदड़नि मां हुई। बस अॼु असीं तुंहिंजे जिस्म यानी लाश खे बचाईंदासीं, यानी इहो नेल नदीअ में गर्क न कयो वेंदो बल्कि ॿाहिरि उछलायो वेंदो ऐं पोइ सांढियो वेंदो त जीअं तोखां पोइ ईंदड़ नस्लनि लाइ इबरत जी निशानी बणिजे। ऐं बेशक केतिरा माण्हू असांजी निशानियुनि खां बिल्कुलु गाफ़िल आहिनि।